अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन डिगड़ीअ में मीरपुर ख़ासि टेस्टिंग सर्विस जे ज़ेर एहतमाम स्पेलिंग बी मुक़ाबले जे पहिरें राउंड जो कामयाबु इनेकाद थियो। मुक़ाबले में सभई शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। इन्ही मुक़ाबले जो मक़सदु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में तालीमी सलाहियतुनि में बहितरी आणणु, उन्हनि मंझि ख़ुदि एतमादी पैदा करणु ऐं उन्हनि खे बैनुल अक़वामी मयार जे इल्मी मुक़ाबलनि लाइ तयारु करणु आहे। मुक़ाबले दौरान डिगड़ी शहर जी मुमताज़ तालीमी शख़्सियतुनि टेस्ट सेंटर जो दौरो कयो। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन डिगड़ी जी हेडमिस्ट्रेस मोहतरमा आसमा सरदार साहिबा, गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल मेन उर्दू जे हेड मास्टर उमर सिकंदर साहिब, प्राइम केजी हायर सेकेंडरी स्कूल जी प्रिंसिपल मोहतरमा सनम सरदार साहिबा, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन डिगड़ी जे प्राइमरी स्कूल टीचर रायचंद, शाहिद इकबाल ऐं मिस रिजा शामिल हुआ। इन्ही मौक़े ते डिगड़ी शहर जे मारूफ़ सहाफ़ी मोहम्मद अशफाक अशफी साहिब, डिगड़ी सिटी प्रेस क्लब जे सदर एजाज़ अहमद साहिब ऐं ॿियनि सहाफ़ियुनि पिणु टेस्ट सेंटर जो दौरो कयो।